अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया सादिया अब्बासी। नाज़रीन, सूबाई वज़ीर इत्तलात ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांसिट शहर जिले नाम मेमण चयो आहे त हैदराबाद ज़िले में मेमपुरी ऐं गुटके समेत ॿी मंशियात जे ख़ात्मे लाइ सहाफ़ियुनि ऐं वापारी तंज़ीमुनि जे सहकार सां हिकु वॾी मुहिम जी शुरूआत कई पई वञे। हुन चयो त मंशियात जे कारोबार में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ कार्रवाई कई वेंदी। हुन चयो त मंशियात ख़िलाफ़ मुहिम में डिविज़नल कमिश्नर हैदराबाद, DIG पुलिस हैदराबाद, डिप्टी कमिश्नर हैदराबाद समेत वापारी ऐं सहाफ़ी तंज़ीमूं मुहिम जो हिसो हूंदियूं ऐं उन मुहिम जी शुरूआत हैदराबाद खां थींदी, जेका बाद में पूरे सूबे ताईं फैलाई वेंदी। डिविज़नल कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमण पंहिंजी ऑफिस वाक़िअ शहबाज बिल्डिंग हैदराबाद में हिकु हंगामी गॾिजाणी तलब कई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो, ASP कैंट अलीना राजपर, प्रेस क्लब हैदराबाद जे सदर लाला रहमान समो, जनरल सेक्रेटरी प्रेस क्लब हैदराबाद हमीदुर रहमान ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त मुहिम जे पहिरें मरहले में हैदराबाद में सख़्तु ऑपरेशन शुरू कयो वेंदो, जंहिंमें पुलिस एक्शन वठंदी ऐं डिविज़नल ज़िले इंतिज़ामिया पुलिस सां भरपूर सहकार कंदी। कमिश्नर हैदराबाद मीडिया जे नुमाइंदनि खे चयो त हू मंशियात जे कारोबार में मुलविस माण्हुनि जी निशानदेही कनि ऐं उन मुहिम खे कामयाब बणाइण लाइ इंतिज़ामिया जो साथ ॾियनि त जीअं पंहिंजे शहर खे मंशियात खां पाक करण खे यकीनी बणाए सघिजे। जंहिं ते प्रेस क्लब जे सदर लाला रहमान समो यकीन ॾियारियो त मीडिया पारां उन मुहिम दौरान हर मुमकिन सहकार कयो वेंदो। सुमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।